दाम में अजु दिलदार मोहम्मद साम पई कहरणी आ तो के जमानत करणी आ। दाम में अजु दिलदार मोहम्मद साम पई कहरणी आ तो के जमानत करणी आ। तू न जदाए केरु भला बियो ज़ईब जो ज़ामिनु पवंदो काॾे अमड़ वई हर रहंदो हर हिकु बचड़ो चवंदो। तू न जदाए केरु भला बियो ज़ईब जो ज़ामिनु पवंदो काॾे अमड़ वई हर रहंदो हर हिकु बचड़ो चवंदो। दई बाजारी बुबड़ी बुगन के बानी वापस वरणी आ तो के जमानत करणी आ। मोह बचयो ए मारी हिय बचड़े वाल करे थी की हूँ छॾ त वञे ऐं एवज़ में थाते तर तो वटि बीहूं। मोह बचयो ए मारी बचड़े वाल करे थी कीयूं छॾ त वञे ऐं एवज़ में थाते तर तो वटि बीहूं। नज़र आया वजी हिन ते शिकारी हाणे धणीअ लॻे धरणी आ तोखे ज़मानत करणी आ। मारिय चयो महबूब ख़ुदा जा वई सवरी कीअं ईंदी केॾी सची तबिकाती हेठां कंधु कॾहिं न ॾींदी। मारिय चयो महबूब ख़ुदा जा वई सवरी कीअं ईंदी केॾी सची तबिकाती हेठां कंधु कॾहिं न ॾींदी। मुंहिंजी अमानत मोटी न आई त तोखे भलारा भरणी आ तोखे ज़मानत करणी आ। हज़रत साईं हिन वटि तरी थियो ही आइवानी हली आ बकरनि जा बेकाट करे अची रोई बचड़नि साणु रली आ। हज़रत साईं हिन वटि तरी थियो ही आइवानी हली आ बकरनि जा बेकाट करे अची रोई बचड़नि साणु रली आ। ही वॾो पुटड़ा थञ पिछाड़ी माउ अवां जी मरणी आ तोखे ज़मानत करणी आ। दाम में अजु दिलदार मोहम्मद थाम पई कहरणी आ तोखे ज़मानत करणी आ। दाम में अजु दिलदार मोहम्मद थाम पई कहरणी आ तोखे ज़मानत करणी आ। मिठड़ो मोहम्मद पंहिंजे पारऊं ज़ामिनुल अजु ॾई आयसे ईंदसि 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 चार दफ़ा चई आयसे। मिठड़ो मोहम्मद पंहिंजे पारऊं ज़ामिनुल अजु ॾई आयसे ईंदसि 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 चार दफ़ा चई आयसे। रहमत वारे मोहम्मद तो हीअ ॻाल्हि न कूड़ी करणी आ तोखे ज़मानत करणी आ। नाम मोहम्मद जो जॾहिं नंढड़नि बाज भरियो त ॿुधो आ अमड़ खां ज़्यादा तिन खे अंदर में इश्क नबीअ जो धो आ। नाम मोहम्मद जो
बाज भरियो त ॿुधो अमल खां ज़्यादा तिन खे अंदर में इश्क नबीअ जो उदो जी जल खे चऊं जल्दी वठी हलो हाणे हयाती न घुरणी तोखे ज़मानत करणी मोड़ में मादारे पोयूं पुटड़ा वलर वचूं पे आई मारी इबरत मंजे अचियो ॾिसी सासी अजी त सचाई मोड़ में मादारे पोयूं पुटड़ा वलर वचूं पे आई मारी इबरत मंझे अचियो ॾिसी सासी अजी त सचाई कलमो पढ़ी लफ़्ज़ चयाई त ख़ल्क़ ख़ुदा जी न करणी तोखे ज़मानत करणी घोट मोहम्मद तालिस घोरियूं जानवरन भी जानियूं मारी खुद महबूब जूं जलियूं मोमिनूं थी मेहमानियूं 14 सदीअ जा दुश्मन सड़ंदा सजड़नि जी दिल ठरणी तोखे ज़मानत करणी दाम में अजो दिलदार मोहम्मद साम पई करणी तोखे ज़मानत करणी हरणी वांगुरी भी महे सर बचड़नि सूदो सामया भारत थी पगदार मोहम्मद नाले मिठो तुझो नाव हरणीअ वांगुरी भी महे सर बचड़नि सूदो सामया भारत थी पगदार मोहम्मद नाले मिठो तुझो नाव तुझे मुहाबे गुलाम नबीअ जी तारम बेड़ी तरणी तोखे ज़मानत करणी